माहौल जो दुश्मन बेदमुश्क जो वण। बेदमुश्क एक विचोली साइज़ जो लसन छोड़न वारो वण आहे जंहिंमें बग़ैर डांडिन वारा पन हूंदा आहिनि। हिन जा गुल अछा ऐं विच सियारे खां बहार जी शुरूआत वारे वक़्तु निकिरंदा आहिनि। ही वण तस्मानिया ऑस्ट्रेलिया में घणो थियनि था, या ईअं खणी चइजे त इन्हनि जो असुल देश तस्मानिया आहे। शुरूआत में मियाणी ॿेले में पोखियो वियो हो। कामयाब तजुर्बनि खां पोइ हाणे सॼी सिंध में पोखियो वञे थो। तकड़ी वाध वारो ही वण जझो काठ ॾींदो आहे। ही ज़मीन मां जझो पाणी छिकींदड़ वण आहे जेको हिक ॾींहं में तक़रीबन 200 लीटर पाणी जज़ब करे थो। उन जे करे इहो फसलुनि वारी ज़मीनुनि खां परे पोखियो वेंदो आहे। बेदमुश्क जो काठ घरेलू तोड़े ऑफिसुनि में इस्तेमालु थींदड़ फर्नीचर खां सवाइ केतिरनि ई कमनि में इस्तेमालु हेठि अचे थो। हीउ हिकु ख़ुशनुमा वण आहे जेको हर क़िस्म जी ज़मीन में तमामु आसानीअ सां पोखे सघिजे थो। बेदमुश्क तिबी लिहाज़ खां बि काराइतो आहे। हिन जे पननि मां निकिरंदड़ तेल बाम में इस्तेमालु थिए थो जेको नज़ले या ज़ुकाम लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे। हकीमनि चवाणी त हिन जे पननि खे महटे सिंघिजे त नज़ले ज़ुकाम खां निजात हासिलु थींदी। हीउ वण ख़ासि तौर ते कलराठीअ ज़मीन में पोखियो वेंदो आहे, इन करे जो हीउ ज़मीन जो कलर ख़तमु करे थो। हिन वण जो क़द ॿियनि वणनि जी भेट में तमामु डिघो थींदो आहे। तक़रीबन हीउ 40 फुटनि खां बि डिघो थींदो आहे ऐं बिल्कुलु सिधो हूंदो आहे। हिन वण खे रोडनि रस्तनि या बाग़नि जे किनारे सां पोखियो वेंदो आहे। हिकु त हीउ ख़ूबसूरती पैदा कंदड़ वण आहे ऐं ॿियो त हिन मां काठ बि जझो मिले थो। हिन जे काठ मां फ्रूट बंदि करण जा खोखा ऐं काठ जा वरा या दासा ठाहींदा आहिनि जेकी ख़ासि तौर ते कखावनि घरनि में इस्तेमालु थियनि था। हीउ खौर वारो वण सॾिबो आहे ऐं गुलनि वारे वण में सभ खां डिघे में डिघो वण बि हिन जी हिकु जिन्स वारो वण हूंदो आहे। बेदमुश्क जा 700 खां मथे क़िस्म आहिनि जिन मां लॻभॻि सभु ऑस्ट्रेलिया में कसरत सां मिलनि था। उन्हनि मां कुझु क़िस्म ऑस्ट्रेलिया जे वेझो वारनि मुल्कनि न्यू गिनी ऐं इंडोनेशिया में मिलनि था। हीउ वण तेज़ीअ सां वॾे थींदड़ वणनि में शामिलु आहे। हिन वण जा ॾार अक्सर वज़न वधण जे करे पटिजी किरी पवंदा आहिनि। हीउ वण पाकिस्तान में अक्सर रोडनि जे पासनि खां पोखिया वेंदा आहिनि। बेदमुश्क जे पननि मां तेल कढियो वेंदो आहे। उहो सोज़िश ऐं सूर खे ख़तमु कंदो आहे। इन में बैक्टीरियल, वायरल ऐं फंगल इन्फेक्शन खे रोकण जी सलाहियत बि आहे। इन जो तेल साबुण ठाहिण ऐं मच्छर भॼाइण वारियुनि शयुनि में इस्तेमालु थींदो आहे। बेदमुश्क जो तेल खाई नथो सघिजे छो त इहो ज़हरीलो हूंदो आहे। बेदमुश्क हिकु मुअसर जीतनि खे भॼाईंदड़ ऐं जीतमार दवा आहे। 1948 में अमेरिका सरकारी तौर ते बेदमुश्क जे तेल खे हिकु जीतमार दवा जे तौर ते रजिस्टर्ड कयो हो। बेदमुश्क जे छोॾनि मां कागज़ ठाहियो वञे थो जॾहिं त काठी ॿारण ऐं इमारती काठ तौरु इस्तेमालु थींदी आहे। हिन जा पन ज़हरीला हुजण सबबि पखी पिणु हिन खां परे भॼनि था ऐं उन वण में आखेरा बि कोन ठाहींदा आहिनि। इन जो काठ पेपर ऐं हार्डबोर्ड जे सनअतनि लाइ बहितरीनु आहे। चीनी, हिंदुस्तानी, यूनानी ऐं ॿियनि हिन खे हज़ारे सालनि ताईं इलाज लाइ इस्तेमालु कयो आहे। माहौलियात जे माहिरनि जो चवणु आहे त बेदमुश्क जा फ़ाइदा सिर्फ़ु इन खे कुझु ख़ासि हालतुनि ऐं मख़सूस हंधनि ते पोखण सां हासिलु करे सघजनि था। इन खे फ़सुलनि जे आसपास बिल्कुलु न पोखणु घुरिजे छो त ही तमामु तेज़ीअ सां पाणी पाण ॾांहुं छिके थो ऐं फ़सुलनि जो नुक़सानु थिए थो। हिन जूं पाड़ूं ज़मीन जे अंदरि गहरियूं थियनि थियूं ऐं ज़मीनी पाणीअ जे ज़ख़ीरनि ऐं चश्मनि खे नुक़सानु पहुचाइनि थियूं। उनखां अलावा सेवरेज सिस्टम खे बि नुक़सानु पहुचाए थो। इहो देसी वणनि जो दुश्मन आहे। उन्हनि खे वधणु नथो ॾिए जेकी न रुॻो फ़ाइदेमंद आहिनि पर माहौलियाती निज़ाम लाइ पिणु बहितरीनु आहिनि। माहौलियात जे माहिरनि मुताबिक़ ही हिकु माहौल दुश्मन वण आहे।